अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल। नए वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल दो घंट ज़िंदगी, जेको उर्दू ड्रामो आहे। हिन ड्रामे जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिन ड्रामे जी कहाणी छा ते लिखी वई आहे, या कहिड़े मुख़्तलिफ़ हिन ड्रामे में जेके अदाकार आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, या हिन ड्रामे जी जेकी चौथीं क़िस्त आहे उहा कॾहिं ईंदी। अॼु सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तो, हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर अली रज़ा मैथर यूट्यूब चैनल ते आया आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो, ऐं दोस्तो सब्सक्राइब करणु विसारिजो। हलूं था वीडियो जी तरफ़। ड्रामा सीरियल दो घंट ज़िंदगी हिकु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जेकी आहे ऐं जेके थर में माण्हू ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उन थर जे हिसाब सां ही ड्रामो लिखियो वियो आहे, ऐं तव्हांखे जेको हर मंज़िल थर जा ऐं बहितरीनु लोकेशन हिन ड्रामे में ॾेखारिया वेंदा। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सिंध जो बहितरीनु अदाकार अब्बास गुल ओडाणो, जेको पाण सीनियर अदाकार आहे, असद कुरैशी, मंज़ूर मुराद, शोएब अबरो, इन खां अलावा बहितरीनु एक्टर हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ बहितरीनु ड्रामो आहे जेको हर सूमर जे राति जो 7:45 ते PTV होम ते तव्हां ॾिसी सघो था, ऐं तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे त हिन ड्रामे में जेको तमामु सुठा एक्टर ऐं तमामु सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि, ऐं हिन ड्रामे जी जेके शूटिंग हली रही आहे, मतिलबु त रिकॉर्डिंग सांगर, बदीन, इन खां अलावा बहितरीनु शहरनि में रिकॉर्डिंग कई पई वञे। दोस्तो, अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करणु विसारींदा। जेता ॾींदा अली रज़ा मैसर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं थैंक यू।